सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असर से असां जो प्यार सां केतिरो वास्तो हूंदो आहे। असां जो जंहिं इंसान सां प्यार हूंदो आहे मुंहिंजी काई चीज़ ग़लति लॻंदी कोन्हे। प्यार अहिड़ी चीज़ आहे जेको के ग़लति हले बि सही न असांखे पतो ई न पवंदो आहे कहिड़ी ग़लति कयो। प्यार अहिड़ी चीज़ आहे जेका जिते कंहिं इंसान में जो ग़लती ॾिसण में अचे उहो प्यार न हूंदो आहे। इन करे प्यार खे अंधो चयो वेंदो आहे। जेकॾहिं प्यार में अकुल अचे त उहो प्यार ई न हूंदो आहे। जिते अकुल ख़तमु थिए उहो प्यार था। इन करे ॾिसंदा आहियूं कॾहिं कंहिंजो प्यार थींदो आहे त चवंदा आहियूं फाल इलाओ, आम लफ़्ज़ इस्तेमालु कंदो। फाल इलाओ कॾहिं बि कोई छोकिरी हुजे छोकिरो हुजे कुझु बि हुजे पाण में दोस्ती हुजे चइबो फाल इलाओ। फाल इलाओ माना फाल माना कंधु किरी पियो, जिते अकुल हूंदो ई न किरी पियो, भई उते ई त प्यार हूंदो आहे। इन करे ॾिसंदासीं असां कंहिं छोकिरी ऐं छोकिरे जो प्यार हुजे ऐं उहो चाहिनि असां पाण में शादी चाहियूं था ऐं उनजो कोई रिश्तेदार मिट माइट न चाहे हिनजी न थिए त ज़रूरु ॾिसंदासीं पोइ उनखे केॾो बि सम्झायो, छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, और केतिरो बि सम्झायो भई न घर चङो आहे न ॿार चङो आहे न छोकिरी चङी आहे न छोकिरो चङो आहे। हर कंहिं केॾो बि मथो हणिजे, न ख़ानदान चङो आहे न कारोबार चङो आहे न उथी वेठी चङी आहे न नेचर चङी आहे, जेतिरो बि उन सां खोपड़ी हणिजे हणी हणी महिल सॼी ॻाल्हि पूरी करो न। पोइ पिछाड़ी में लफ़्ज़ ई चवंदा इहो त सभु ठीकु आहे पर असांजो छा थींदो। ॿी ॻाल्हि मुंहिंजी खोपड़ी में वेंदी न। जेकॾहिं ॿी ॻाल्हि खोपड़ी में वेहे त पोइ प्यारु कोन्हे। लफ़्ज़ में चइबो ठीकु आहे इहो त सभु सही आहे पर असांजो छा थींदो, असां छा कयूं जेको बि आहे। छाकाणि त प्यार में अकुल न हूंदो आहे, अकुल न हूंदो आहे। प्यार जो मतिलबु अकुल न हूंदो आहे पर हुनमें सभु चङाई ॾिसण में ईंदी आहे, मंदाई ॾिसण में न ईंदी आहे। हर चीज़ चङी ॾिसण में ईंदी आहे, हर चीज़ बहितर ॾिसण ईंदी आहे। ऐं जेकॾहिं ॾिसंदासीं असां सां अॻु में कंहिंसां प्यार हुजे ऐं वरी बाद में हुनजे लाइ असांखे थोरी नफ़रत में थोरी ग़लति भावनाऊं थिए, जॾहिं थोरी बि नफ़रत उनजे लाइ ग़लति ख़्यालु ईंदो उहो हिकदमि असांखे पुराणियूं सभु ॻाल्हियूं यादि अचणु शुरू थी वेंदियूं। भई इहो त अॻु में बि ग़लति हूंदो, अॻु में बि हलंदो पर मां सम्झी न सघंदो हुअमि, उनखे ॾिसी न सघंदी हुअमि, जेको बि मां त पहिरियों सम्झमि न पर उन ते मां कॾहिं चङो कोन हलियो, कॾहिं बि चङाई कोन कई, कॾहिं बि बहितरी कोन कई। उहे पुराणियूं सभु चङियूं ॻाल्हियूं वरी ख़राबु ॾिसण में अची वेंदियूं। जंहिंजे लाइ इंसानु पंहिंजी जान ॾींदो उहे चीज़ूं चङियूं लॻंदियूं सभु मंदियूं ऐं बुरियूं ऐं ख़राबु लॻणु शुरू थी वेंदियूं। तंहिंजे करे प्यार जो मक़सदु आहे जिते प्यार हुजे, मोहबत हुजे, चङाई हुजे, बहितरी हुजे, सुठाई हुजे। प्यार जो नफ़रत जो मक़सदु आहे जिते का चीज़ चङी लॻे ई न, छा चीज़ बहितर लॻे। जहिड़ो सम्झायो मुंहिंजी खोपड़ी में भई चङो कुझु आई न मां छा कंदो। इन करे कंहिं इंसान जे लाइ इंसान खे नेगेटिव ज़हन में वेठल हुजे कुझु न मां छा करां, कुझु बि न थियो। हर चीज़ उनजी ख़राबु लॻंदी, हर हलणु, हर ॻाल्हाइणु, हर अंदाज़, हर सोच, हर वीचार, हर अमल जो बुरो लॻंदो, ख़राबु लॻंदो। तंहिंजे करे कुदरत असां सभिनी खे साथ निभाइण वारो बणायो आहे, उन गजी रखण वारो बणायो आहे। ऐं जेकॾहिं प्यार हुजे त पोइ वरी ॿी का चीज़ उन ते हावी पवंदी न। जो सचे साईं जी धर्मपत्नी माता सुचे जंहिंजी ॻाल्हि पई हली, जॾहिं कोई शादी में वई ऐं जॾहिं शादी खां थी वापसि आई त पोइ सचे साईं खे जॾहिं अहवाल पए ॾिनई चयसि त भई केतिरो ई महिमान आयल हुया, केतिरा कंहिं कंहिं घर जा हर कंहिंखे कपिड़ा हुया, कंहिंखे गहना हुया, कंहिंजो अंदाज़ हुयो एॾो सुठो सुठो हुयो, उन्हनि खे एतिरी ज्वैलरी हुई, सभु कुझु अहवाल पए ॾिनई। तॾहिं साईं जन चयुसि पोइ तोखे बि खपे। ऐं जेको आसण पियो न उनखे थोरो जीअं मथे थियो
हे केतिरा हीरनि जवाहरात जा सभु ज्वेलरी सामान सभु रखिया आहिनि जेको वणे ई खण। तॾहिं उन जेको जवाबु ॾिनो माता सुचेत चए साईं बेशक गहना ज्वेलरी कपिड़ा उथी वेठी अंदाज़ उहे सभु उन जा हुया जेतिरा बि हुया, पर इज़त मान शान ऐं रहमत जेका तव्हां जे करे मुंहिंजे मूंखे हुई मूंखे मिली उनजे उहे सभु फिका हुया, कंहिं कम जा कोन हुया, सभु तंहिंजे करे तव्हां इहा आसीस करो मां सदाई तव्हां सां बड़ी रहां, तव्हांजे नाले सां हुजां, बाक़ी मूंखे कुझु बि न खपे। सो हक़ीक़त में जेकॾहिं असांखे इहा चीज़ सम्झ में अचे, हर औरत पंहिंजी घर जी इज़त शान मान मर्यादा इख़लाक़ किरदार उनजी बहितरी खे साम्हूं रखी घर जी इज़त वधाए, ऐं हर मर्द पंहिंजी चाहत ऐं स्वार्थ छॾे करे घर जी संभाल उनजी बहितरी उनजी पूराई उनखे बहितर संस्कार गुण ॾियण जी कोशिशि करिजे, पूरो घर हो चङे नमूने हलाए, त पोइ घर जो प्यार ऐं मोहबत एतिरी वधंदी आहे जो अॻिते कोई हुजनि हुजे संसार स्वर्ग बणिजी वेंदो आहे, घर सॼो स्वर्ग बणिजी वेंदो आहे।